अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा भाइरो ऐं भेनरो। आऊं आहियां मोहम्मद इसाक परियार। हर वक़्तु कंहिं न कंहिं टॉपिक ते तव्हां सां ॻाल्हि ॿोल थींदी रहंदी आहे। अॼु मुंहिंजो टॉपिक आहे नंढा ॿार जेके स्कूलनि में अचनि वञनि था उन्हनि बाबति हिकु टॉपिक आहे। रोज़ानो असां ॾिसूं था त स्कूल जा नंढड़ा ॿार जॾहिं रोड क्रॉस करण वञनि था त वॾो ख़तरो थी वञे थो। वीचारा ॿार मासूम आहिनि, खेनि न ट्रैफ़िक जा क़ाइदा ॼाण आहिनि, न गाॾियुनि जी स्पीड जो अंदाज़ो थींदो आहे। उन करे केतिरा ई हादसा थी वेंदा आहिनि जिन में बेगुनाह ॿार ज़ख़्मी थी पवनि था, कॾहिं कॾहिं त ज़िंदगी बि विञाए वेंदा आहिनि। असां सभिनी खे गॾिजी हिन ॾुखी सूरत हाल खे रोकणो आहे। वालिदेन खे घुर्जे त ॿारनि खे हमेशह पाण सां गॾु रोड क्रॉस कराइनि। स्कूलनि जे ॿाहिरां ट्रैफ़िक पुलिस जो इंतज़ाम हुअणु लाज़मी आहे, जीअं ॿारनि खे हिफ़ाज़त सां पार कराए सघिजे। ड्राइवरनि खे बि अपील आहे त स्कूलनि जे वेझो गाॾियुनि जी रफ़्तार आस्ते कनि, छो त हिकु नंढड़ी ग़लती सॼी ज़िंदगी जो ॾुख बणिजी सघे थी। अचो त गॾिजी कसम खणूं त असीं ॿारनि जी हिफ़ाज़त खे पहिरीं तरजीह ॾींदासीं ऐं हर नंढिड़ो बचाव हिकु वॾो हादसो रोके सघंदासीं। ॿारनि जी ज़िंदगी जो तहफ़ुज़ असां सभिनी जी ज़िम्मेवारी आहे। महिरबानी दोस्तो, इंशाअल्लाह वरी कंहिं नए टॉपिक सां तव्हां सां ज़रूरु मुलाक़ात थींदी। तेसि ताईं कैमरामैन ज़ोएब अली परियार ऐं मोहम्मद इसाक परियार खे ॾींदो इजाज़त। अल्लाह निगहबान। पाकिस्तान ज़िंदाबाद।